नासिम ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासी खैरपुर में मुबैना फायरिंग में जख्मी थियल इरशाद गोपांग वारो मामलो आवाज़ शेयर कंदासी 5 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे जॾहिं त गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। अरबेलो गाज़ी खान गफूर गोपांग समेत 5 ॼणनि ते FIR दाख़िल कई वई आहे। केस दाख़िल होने बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। खैरपुर में ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। खैरपुर में मुबैना फायरिंग में जख्मी थियल इरशाद गोपांग वारो मामलो 5 ॼणनि ते केस दाख़िल गिरफ़्तार अमल में न अची सघी आहे। अरबेलो गाज़ी खान गफूर गोपांग समेत 5 ॼणनि ते FIR दाख़िल कई वई आहे। केस दाख़िल होने बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ खैरपुर में शेयर कई पिया। खैरपुर में मुबैना फायरिंग में जख्मी थियल इरशाद गोपांग वारो मामलो 5 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे जॾहिं त गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। अरबेलो गाज़ी खान गफूर गोपांग समेत 5 ॼणनि ते FIR दाख़िल कई वई आहे। केस दाख़िल होने बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। खैरपुर में खबर आवाज़ शेयर कई पिया। खैरपुर में मुबैना फायरिंग में जख्मी थियल इरशाद गोपांग वारो मामलो 5 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे जॾहिं त गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। खैरपुर में धरती TV जे रिपोर्टर अली अकबर गोपांग खां। जी अली अकबर, आगाह कजो केस दाख़िल होने बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। जी खैरपुर में टंडो मस्ती थाने जे हद जवाबदारनि जी फायरिंग में जख्मी थियल इरशाद गोपांग जे भाउ एजाज गोपांग जी फरियाद ते जवाबदार अरबेलो गाज़ी खान गफूर गोपांग समेत 5 ॼणनि खिलाफ FIR दाख़िल कई है। जॾहिं त FIR दाख़िल थियण खां पोइ का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। ओॾां टंडो मस्ती पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त वाक़े जो केस दाख़िल थियण बाद जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रहिया आहियूं ऐं जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे केतिरे किरदार ताईं पहुचायूं। जी मेहरबानी अली अकबर गोपांग तफ़सीलनि जे लाइ।